हिते अव्हांखे ॿुधायूं त इस्लामाबाद जी अदालत PTI अॻवान फवाद चौधरी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अव्हांखे अपडेट ॾेई रहिया आहियूं। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट पारां फवाद चौधरी खे 20,000 रुपयनि जा मचलका जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। इस्लामाबाद जी अदालत PTI अॻवान फवाद चौधरी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। इस्लामाबाद की अदालत PTI अॻवान फवाद चौधरी की ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट पारां फवाद चौधरी के 20,000 रुपयनि जा मचलका जमा कराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट पारां फवाद चौधरी के 20,000 रुपयनि जा ज़मानती मचलका जमा कराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। इस्लामाबाद की अदालत PTI अॻवान फवाद चौधरी की ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। ब्रेकिंग न्यूज़ है अवां सां शेयर करे रहिया आहियूं। इस्लामाबाद की अदालत PTI अॻवान फवाद चौधरी की ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट पारां फवाद चौधरी के 20,000 रुपयनि जा मचलका जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे।